आगाह कंदासीं। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 6 मरीज़ हयातूं विञाए वेठा। अंग वधी 28,918 थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। NCOC पारां वधीक 348 नवनि केसनि जी तस्दीक कई वई। हाकारी केसनि जी शरह 0.87% रही। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफ़ां जारी कयल ताज़नि अंगनि अखरनि मूजिबि गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 39,739 माण्हुनि जा नमूना वरिता विया, जिन मां वधीक 348 नवनि केसनि जी तस्दीक थी आहे। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह 0.87% रही, जॾहिं त कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 12,94,379 थी वियो। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना विघे वधीक 6 मरीज़ फोत थियण बाद हयातूं विञाईंदड़नि जो अंग वधी 28,918 थी वियो। कोरोना जी सूरत-हाल बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 6 मरीज़ हयातूं विञाए वेठा। अंग वधी 28,918 थी वियो। NCOC पारां वधीक 348 नवनि केसनि जी तस्दीक कई वई। हाकारी केसनि जी शरह 0.87% रही। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफ़ां जारी कयल ताज़नि अंगनि अखरनि मूजिबि गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 39,339 माण्हुनि जा नमूना वरिता विया, जिन मां वधीक 348 नवनि केसनि जी तस्दीक थी आहे। आगाह कयूं पिया तव्हांखे। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह 0.87% रही, जॾहिं त कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 12,94,379 थी वियो। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना विघे वधीक 6 मरीज़ फोत थियण बाद हयातूं विञाईंदड़नि जो अंग वधी 28,918 थी वियो। आगाह कयूं पिया तव्हांखे। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 6 मरीज़ हयातूं विञाए वेठा। अंग वधी 28,918 थी वियो। NCOC पारां वधीक 348 नवनि केसनि जी तस्दीक कई वई। हाकारी केसनि जी शरह 0.87% रही। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह 0.87% रही, जॾहिं त कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 12,94,379 थी वियो। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना विघे वधीक 6 मरीज़ फोत थियण बाद हयातूं विञाईंदड़नि जो अंग वधी 28,918 थी वियो।